अस्सलाम वालेकुम, मैं असलाउद्दीन, हमारी सीरिया सिंधी थॉट्स। इन लेक्चर में असी LCM पढ़ंदासीं। LCM करण जा कहिड़ा तरीक़ेकार आहिनि, कीअं निकिरंदी आहे ऐं उनजो मक़सदु छा आहे। सो लेट्स स्टार्ट अवर क्लास। फर्स्ट ऑफ ऑल, प्रीवियस लेक्चर में असी HCF पढ़ी हुईसीं। HCF जो मक़सदु, HCF करण जा तरीक़ेकार। हिन लेक्चर में असी LCM पढ़ंदासीं। हिते असां नंढो बुनियादी मक़सदु या बुनियादी जो डिफरेंस है HCF ऐं LCM के दरमियान, उनके असां थोड़ो ॾिसंदासीं त उन में फ़र्क़ु कहिड़ो आहे LCM कढण में ऐं HCF कढण में। HCF ऐं LCM जो जेको फ़र्क़ु आहे उहो इहो आहे त असां जेको HCF में फ़र्ज़ु कयो 30 ऐं 60 जी जेको HCF थींदी, जेको नंबर निकिरंदो उहो निकिरंदो 30। हाणे हिन जो मतिलबु छा आहे त 30 जी टेबल हिन ते वञे त पाशी 0 थिए ऐं 30 जी टेबल हिन ते वञे त पाशी 0 थिए। पर LCM में हिन जो उबतड़ हूंदो आहे। LCM फ़र्ज़ु कयो हिन जी 42 निकिरंदी 6 ऐं 7 जी, पर हिन में ई आहे त हिन अंग जी बि हिन ते टेबल वञे, हिन अंग जी हिन ते टेबल वञे। तव्हां हिन एरोज़ मां ई अंदाज़ो लॻाए सघो था त HCF ऐं LCM जो डिफरेंस छा आहे। बल्कि डिटेल्ड वीडियो तव्हां नाहे ॾिठो त लिंक डिस्क्रिप्शन में आहे, तव्हां HCF के मुकमल ॾिसी वठंदव। सो असां हाणे हलंदासीं LCM जे तरफ़। LCM कढण जा 2 तरीक़ा आहिनि, हिकु आहे डिवीजन मेथड, हिकु आहे फैक्टर मेथड। फर्स्ट ऑफ ऑल असां डिवीजन मेथड सिखंदासीं LCM जो। त LCM डिवीजन मेथड में कीअं निकिरंदी आहे। अगर मां एग्जांपल खणा तो हिते 10, 5 ऐं 15। हाणे असां छा कंदासीं, डिवीजन मेथड जे मदद सां हिननि जी LCM मालूम कंदासीं। हिन खे असां डिवीजन मेथड चवंदा आहियूं। डिवीजन मेथड में असां छा कंदा आहियूं, सभ खां पहिरियां असां नंढे अंग जी टेबल पढ़ंदासीं। छो त 2 नंढे में नंढो अंग आहे प्राइम नंबर्स में, ऐं हिन में 2 ते जिन जी टेबल लॻे थी उहो अंग हिन में को मौजूदु आहे। असां उन ते पहिरियों टेबल पढ़ंदासीं। 2 5 10 चयोसि या 5 ॾूं 10। बाक़ी जिन ते टेबल नाहे वेंदी LCM में, डिवीजन मेथड में, असां उनखे वापसि लाहे ईंदा आहियूं। 2 जी टेबल 15 ते बि नथी वञे, असां उनखे लाहे ईंदासीं। हाणे सुवाल इहो पैदा थो थिए त हे डिवीजन मेथड कीअं आहे। तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल थो ॾियां। अगरि असां 10 खे 2 सां वंड कयूं था, फ़र्ज़ु कयो त 5 ॾूं 10 थींदो। हाणे अगरि असां हिते ॾिसूं त हिन जॻह ते असां उहो अंगु लिखंदा आहियूं जंहिंजी टेबल पढ़ंदा आहियूं, त यकीनन असां हिते उहो अंगु लिखियो आहे जंहिंजी असां हिन ते टेबल पढ़ी आहे। ऐं जेको जवाबु ईंदो आहे उहो हिन तरफ़ लिखंदा आहियूं, ऐं 5 ॾूं 10 जेको जवाबु आहे असां उहो हितां लिखियोसीं। सो तव्हां यकीनन ईज़िली सम्झी सघो था त हे वंड वारो ई तरीक़ो आहे, ऐं असां हिनखे फर्दर अॻिते वधाईंदासीं। त अॻिते ॾिसूं था त 5 बि आहे, 15 बि आहे, पर असां जीअं लीस्ट कॉमन मल्टीपल आहे, लीस्ट आहे, त असां पहिरियों नंढे खां नंढा अंग हिन में इस्तेमालु कंदासीं, जंहिंजी टेबल पढ़ंदासीं, उन खां पोइ वॾनि जी तरफ़ वेंदासीं। त हिन में 3 ते टेबल वेंदड़ हिकिड़ो अंग अञा मौजूदु आहे। त 5 वापसि लाहींदासीं, छो त हिन ते टेबल नथी वञे। वरी हे 5 लाहींदासीं वापसि, छो त हिन ते बि टेबल नथी वञे। हिन ते 3 जी टेबल वञे थी, इन करे असां हिन ते पढ़ंदासीं 5 × 15। सो असांखे ख़बर आहे त 5 प्राइम नंबर आहे, त 5 ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी पंहिंजी 5 जी टेबल ई वेंदी आहे। सो हिन ते 5 जी टेबल पढ़ंदासीं। 1 5 5 या 1 5 5, 1 5 5, 1 5 5। सो हीअ असां हुननि जी LCM कढीसीं। सो हाणे हिननि जी LCM निकिती घणी, असां छा कंदासीं, हिननि अंगनि खे मल्टीप्लाई वारी फॉर्म में लिखंदासीं। हिन खे तो लिखंदासीं 2 × 3 × 5। हाणे असां हिनखे ज़र्ब कंदासीं। हिन सिंपल तरीक़ो आहे त 2 × 6, ऐं जेको जवाबु आयो आहे वरी उन सां ज़र्ब कंदासीं अॻे सां, त 5 6 × 30। सो असांखे ख़बर पई त हिन 10, 5 ऐं 15 जी जेका LCM आहे उहा आहे 30। सो असां ॾिसूं था त छा 10 जी 30 ते टेबल वञे थी, जीअं असां लास्ट टाइम सिखियोसीं। यकीनन 10 जी 30 ते टेबल वञे थी, 5 जी बि 30 ते टेबल वञे थी, ऐं 15 जी बि 30 ते टेबल वञे थी। याने असांजी इहा 30 LCM आहे। सो फैक्टर मेथड में हिकिड़ो एग्जाम्पल खयो आहे 18, 24, 36 ऐं 60। हाणे असां फैक्टर्स जी मदद सां हिन जी जेको आहे LCM लहंदासीं। यकीनन फैक्टर मेथड आहे, त याने 18 जा बि अलॻि सां फैक्टर मालूम कंदासीं, 24 जा, 36 जा, 60 जा। पोइ अॻिते असां ॾिसंदासीं त छा करिणो आहे। सो फस्ट ऑफ ऑल मां हिननि चइनी जा फैक्टर कढां थो। यकीनन तव्हां फैक्टर्स जो वीडियो ॾिठो हूंदो, न ॾिठो आहे त लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। उन ई तरीक़े सां असां जेको आहे हुननि जा फैक्टर मालूम कंदासीं।
जीअं त स्टूडेंट्स मां हिननि चइनी जा फैक्टर्स कढिया आहिनि, अरिड़हनि जा, 24 जा, 36 जा ऐं 60 जा। हाणे असां छा कंदासीं, जीअं HCF में कयूं पिया त अरिड़हनि जा पहिरीं मल्टीपल्स लिखंदासीं। सो स्टूडेंट्स जीअं असां HCF में कयूं पिया त फैक्टर मेथड में असां पहिरियों उन्हनि जा फैक्टर लहूं पिया, पोइ उन्हनि खे हिन तरीक़े सां सभिनी खे तरतीब सां लिखूं पिया। हाणे HCF वारे फैक्टर मेथड में ऐं LCM वारे फैक्टर मेथड में हिकु डिफरेंस आहे जेको तव्हां यकीनन तवजो कंदो त सम्झी वेंदो। सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं त हिन सभिनीनि में जेके मुकमल कामन अंग आहिनि उहे ॿाहिरि कढंदासीं। जीअं ॾिसूं था ॿ हिन में बि आहे, हिन में बि आहे, हिन में बि आहे, हिन में बि, त असां हिन खे वंस ॿाहिरि कढी रखंदासीं। उन खां बाद में अचूं था त ॾिसूं था त 3 हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि, यानी 3 बि चइनी में आहे त असां 3 खे बि ॿाहिरि कढी रखंदासीं। उन खां पोइ असां ॾिसंदासीं उन खां पोइ असां HCF में ॾिठोसीं त सिर्फ़ु HCF में उहे ई कामन अंग ॿाहिरि कढिबा आहिनि जिन जा पेयर्स ठहनि, पर LCM में छा थींदो आहे, जिन जा ॿिनि जे अंदरि बि पेयर ठहनि त असां उहो बि ॿाहिरि कढी रखंदासीं। पर HCF में अगरि हे 4 अंग हुजनि हा त हिननि चइनी में जेके कामन आहिनि उहे ई ॿाहिरि निकिरनि हा, अदरवाइज़ न निकिरनि हा। सो असां LCM में आहियूं, इन जे करे LCM जे फैक्टर मेथड में ॾिसंदासीं त हिन में 2 कामन, हिन में 2 कामन, हिन में बि कामन आहिनि, हिन में न आहिनि त को मसइलो न आहे। जेके जिन में कामन आहिनि असां उन्हनि खे वंस ॿाहिरि कढी रखंदासीं। उन खां पोइ ॾिसूं था त 3 हिन में बि आहिनि, 3 हिन में बि आहिनि, यानी हिननि जो जोड़ो बि ठहे थो त असां हिननि खे बि ॿाहिरि कढी रखंदासीं। हाणे असां ॾिसंदासीं त 2 में, 3 में या 4 में जिन जा जोड़ा ठहनि पिया असां उन्हनि खे क्रॉस करे ॿाहिरि कढी लिखियोसीं। हाणे ॾिसूं था त हिन में कहिड़ा कहिड़ा अंग था बचनि, यकीनन हिकु हे 2 थो बचे, हिकु हे 5 थो बचे। सो असां हिन खे 2 ऐं 5 खे अलॻि कढी ॿाहिरि रखंदासीं। हाणे जॾहिं हिन तरीक़े ते असां पुॼंदासीं त यकीनन सिंपल मेथड आहे जेको असां हिननि खे मल्टीप्लाई कयूं पिया। हिते इन ई वांगुरु हिते बि मल्टीप्लाई थींदो, 2 × 6, 6 खे अॻे 2 सां जोड़ कंदासीं, 2 × 6 12, 3 12 36, 36 खे 2 सां ज़रब कंदासीं। ऐं असांखे ख़बर आहे त जॾहिं बि असांखे वॾी टेबल्स न ईंदियूं त असां उन्हनि खे ट्रेडिशनल मल्टीप्लाई कंदा आहियूं, 36 खे 2 सां ज़रब कंदासीं। 72 जवाबु आयो, 36 72। हाणे हिन खे असां हिते लिखंदासीं 72, वरी 72 खे हिन 5 सां ज़रब कंदासीं। हिन जो जवाबु आयो 360। सो फैक्टर मेथड में 11, 24, 36 ऐं 60 जा जॾहिं असां LCM लहंदासीं फैक्टर मेथड में त हुनजी 36 बीठी। सो डियर स्टूडेंट्स, असां हिन खे फैक्टर मेथड्स जे मदद सां असां हिन जो LCM लधीसीं। हाणे असां डिवीजन मेथड सां इन ई खे ई LCM लहंदासीं इन ई नंबर्स जी, त जीअं असां वधीक डिवीजन मेथड मां बि आशना थी वञूं ऐं फैक्टर मेथड मां बि। सो डिवीजन मेथड में असां पहिरियों असांखे ख़बर आहे त नंढे अंग जी टेबल पढ़ंदा आहियूं, जिन जिन ते 2 जी टेबल वञे त उन्हनि खे लाहे रखंदासीं। हाणे असां ॾिठोसीं त 2 जी टेबल पढ़ीसीं, जिन ते टेबल नथी वञे उहो लाहे रखियोसीं ऐं जिन ते वञे थी उन्हनि खे टेबल लॻाईसीं। अॻिते वेंदासीं, अञा 2 जी टेबल वारो हिकिड़ो नंबर बचियो आहे जिन ते 2 जी टेबल वञे थी, असां पहिरियों हिन खे हल कंदासीं, बक़ाया सभु लाहे ईंदासीं। हाणे ईंदासीं 3 जी टेबल ते, अञा 3 जा अंग बचा आहिनि। हाणे असां जीअं फैक्टर्स में कंदा हुआसीं उअं ई हिननि खे मल्टीपल्स जी फॉर्म में लाहे रखंदासीं। 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3 ×
5। हाणे असां हिननि जा मल्टीपल्स ऐं हिननि जा मल्टीपल्स भेटायूं त हिकु जेतिरा आहिनि। हिन में 3 दफ़ा 2 आयो आहे, हिन में 1 2 ऐं 3 दफ़ा 2 हिन में आयो आहे, हिन में 2 दफ़ा 3 आयो आहे त हिन में बि 2 दफ़ा 3 आहे, हिन में 1 दफ़ो 5 आहे त हिन में 1 दफ़ो 5 आहे। डेफिनेटली जॾहिं असां साॻे ई तरीक़े सां हिननि खे ज़र्ब कंदासीं त जवाबु 360 ईंदो। अगर तव्हांखे हिन टॉपिक में अञा काई कन्फ्यूजन आहे त हिकु दफ़ो हिन खे रिपीट करे ॾिसो ऐं HCF जो वीडियो ॾिसो ऐं अञा बि तव्हांजी कन्फ्यूजन रहिजे थी त कमेंट में तव्हां ॿुधाईंदो, इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं हुनखे क्लियर कयूं, न त ज़रूरु तव्हांजे सवालनि ते या एक्सरसाइज़ ते वरी वीडियो फर्दर ठाहींदासीं। सो नाउ डियर स्टूडेंट्स, इन फ्रंट ऑफ यू कुझु एक्सरसाइज़ या सवाल आहिनि, उन्हनि खे तव्हां हल कंदव, उनजो जवाबु कमेंट कंदव ऐं इंशाल्लाह असां वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट क्लास में। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।